ख़बरुनि ऐं अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर सां शेयर कंदासीं। सरहद मां आबिद मेमून जी रिपोर्ट मूजिबि डिप्टी कमिश्नर घोटकी ऐं असिस्टेंट कमिश्नर घोटकीअ जे हुकुम ते सरहद जे नालनि जी खाटी नालनि मां पाणी निकाल जो सिलसिलो जारी आहे। यूसी अटल मुरादाणी ऐं यूसी उमर रोज यूसी सेक्रेटरी निंड मां न जाॻियो। डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला ऐं असिस्टेंट कमिश्नर घोटकी मोहसिन इम्तियाज़ जे हुकुम ते यूसी उमर रोज चेयरमैन नूर हसन मलिक जी निगरानीअ में सरहद जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि हाफ़िज़ाबाद मलिक मोहल्ला ऐं मोहल्लनि जी सफ़ाई सुथराई नालनि जी खाटी ऐं नालनि जे पाणी जे निकारे लाइ सफ़ाई जो सिलसिलो जारी आहे। ॿिए पासे यूसी उमर राव यूसी सेक्रेटरी दिलबर उर्फ़ मंठार मर समेत ॿिन्ही यूसीनि जो सफ़ाई कंदड़ अमलो केतिरे ई वक़्त खां ग़ाइबु आहे। पोइ मुबैना तौर ते केतिरे ई अरसे खां अञा सूदो करप्शन में मुलविस यूसी उमर राव यूसी अटल मुरादाणी जे यूसी सेक्रेटरी दिलबर उर्फ़ मर ख़िलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे। अवाम मायूसी जो शिकार बणिजी चुकी। सरहद जे बाशोर अवाम पारां नेब सखर ऐं कमिश्नर सखर डिप्टी कमिश्नर घोटकी एंटी करप्शन घोटकी ऐं ॿियनि आला अफ़सरनि खां क़ानूनी कार्रवाई करण जो मुतालबो करे छॾियो आहे।